ॿार मंसूर खान मुसलसल ठाह करण लाइ भॼंदो वठे थो ऐं असांखे पक आहे त इहो पंहिंजे ठाह में कामयाबु वेंदो। उहो त सही आहे, पर तव्हां इहा जांच कई आहे मुराद वारा ऐं चाकर खान अकबर खान जी क़ैद मां कीअं आज़ाद थी आहे? जवाहर खान, मूंखे ईअं लॻे थो त अकबर खान जे माण्हू गद्दारी कई आहे। अरे बेवकूफ़, उन गद्दार खे ॻोल्हे हथु कयो। इहो गद्दार असांजे वॾे कम जो आहे। पाण ई जेको अकबर खान खे किथे न किथे इहो गद्दार टंगाए विझंदो। जाबिर खान, उन गद्दार मां कहिड़ा कम वठंदे? जेके गद्दार हूंदा आहिनि न, उहे वॾो ममण मचाईंदा। असांखे पहिरीं त चाकर खान जे ॻोठ जो गद्दार खपे, ॿियो गद्दार अकबर खान जे घर जो हुजे। जाबिर खान, वैसे अकबर जो हक़ त पंहिंजे कमदार जे मथां थो वञे पियो, त उन गद्दारी कई आहे। तव्हां छा था सम्झो त इहा गद्दारी कंहिं कई आहे? मां अकबर खान जे कमदार सां मिलियो आहियां। उहो ईअं आहे पुलतरू, हरू भरू यखी हणंदो आहे। उहो अहिड़ो कमु नथो करे सघे, छो जो आहे ई ढिॼणो। ऐं इहो सोचे छॾियो, ढिॼणो माण्हू कॾहिं बि एॾो वॾो क़दम नथो खणी सघे। तव्हां त अकबर खान वटि घणो रही चुका आहियो। जाबिर खान, तव्हांजो शक कंहिंजे मथां घणो आहे? मुंहिंजो शक सोरहाना अकबर खान जो जेको ख़ासि चमचो आहे न, सोराब टिढ, इहो ई करे सघे थो। ऐं ॿुधो, 24 कलाक इन सोराब जे मथां तव्हांखे नज़र रखणी आहे। हुनखे ज़ाहिर करे कयूं खां पंहिंजी मुठ में। पोइ ॾिसो त ही जाबिर खान केथो ॿारण ॿारे। डुंडातो वारी छोकिरी जो मसइलो खून कराईंदो। इन करे मां चाहियां थो त इन मसइले खे जल्द खां जल्द हल कयो वञे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त तूं पंहिंजी छोकिरी जो निकाह कंहिंसां कराइणु चाहींदी? रूंडा कंहिं अहिड़े माण्हूअ जो नालो खण जेको निकाह ई न करे सघे। छा पियो सोची रूंडा? मां तोसां आहियां। बाबा, मूं वारी न्याणी सिको खे काफ़ी वक़्त खां पसंदि थी करे ऐं उन सां निकाह करण जो असांखे खोड़ दफ़ा चयो अथई। हाणे चवे थी त जेकॾहिं मुंहिंजो निकाह सिकुअ सां न थियो त पोइ ईअं सम्झो त मां खूह में टपो ॾेई आपघात करे छॾींदसि। बाक़ी ॿिए कंहिंसां बि निकाह न कंदसि, न थींदो। टुंडा पोइ कराए सिकू सां निकाह, लाहे न्याणी जो ॿार घर में छो विहारियो वेठो ई? बाबा, दिलावर खान, अर्ज़ी आहे त मां घणा ॾींहं मां पंहिंजी न्याणी जो ॿार पंहिंजनि कुलनि था लाहे छॾिया, पर वाइदो कोई सावल मोड़ मारा इन रीट जो यको इन जे सियाणी ॾाढ मुड़िस खे केरु मोड़े। सांवल वारनि खे मां रोकींदुसि। तूं वञी सिकू सां मिल ऐं निकाह जी तारीख़ रख। बाक़ी सांवल वारनि खे मां पाण ई थो ॾिसां। वैसे असांजी 5 लखनि जो छा थींदो जेके हिन रूंडे असां खां वरिता आहिनि? उहा त तूं पंहिंजी भेण जी मदद कई आहे। तूं पंहिंजी न्याणी जो ॾाज वठी ऐं 5 लख जी तो में सहब बि आहे। एतिरो तूं बर्दाश्त करे सघीं थो। वञ रूंडा, 2 ॾींहंनि जे अंदरि तुंहिंजी छोकिरी जो निकाह सिकू सां थियणु घुरिजे। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। बस सम्झो निकाह थी वियो। मां सुभाणे कोमल सां मिलण जे लाइ चाकर जे घर वेंदसि। न रानी बेगम, तुंहिंजे हिन कदम सां दुश्मन जे आॾो मुंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर थींदी। ऐं तूं छा थी चाहीं त मां दुश्मन जे आॾो कमज़ोर ॾिसण में अचां? साईं, मां कोमल खां पुछण लाइ वेंदसि त हुन आख़िर इहो कदम छो खयो? हुन असांजी बदनामी जे लाइ इहो कदम खयो। छा इहो काफ़ी न आहे जो हुन सां तूं मिलण थी वञी? साईं, तव्हां मुंहिंजे मथां यकीन रखो। मां उते तव्हांजी कमज़ोरी न पर ताक़त बणिजी वेंदसि। मूं पहिरीं ग़लती कई जो कोमल खे ओॾां वञणु ॾिनो। ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदुसि रानी बेगम। इन जो मक़सदु त तव्हांजो भरोसो मुंहिंजे मथां हाणे ख़तम थी चुको आहे। ॻाल्हि भरोसे जी न आहे। तूं हिकु माउ आहीं ऐं न्याणी जी ॾाढो कमज़ोर थी वेंदी। ऐं मां नथो चाहियां
त मुंहिंजी घरवारी दुश्मन जे दर ते वञी ऐं बेवसी जा गुड़ा ॻाड़े। मां तव्हां सां वाइदो थी कयां साईं त मां उते हिकु माउ बणिजी कोन वेंदसि पर अकबर खान जी घरवारी बणिजी वेंदसि। मां उते बेवसीअ जा ॻोढ़ा कान ॻाड़ींदमि पर दुश्मन जी अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाईंदमि। ठीकु आहे राय बेगम, मां कयां थो तो ते भरोसो, पर उते वञण खां पोइ का बि कमज़ोरी ज़ाहिर न कजांइ। चाकर खान कॾहिं बि इहो न सम्झे त असां औलाद जे आॾो कमज़ोर पइजी विया आहियूं। तव्हां बेफ़िक्र थी वञो साईं, मां मज़बूत आहियां ऐं मज़बूत थी मोटंदसि। यार बाबा अॼु तूं लखनि जो फ़ैसिलो कयो आहे, अधीअ जो निकाह सिको सां कराइण जो। अड़े तुंहिंजो मथो ख़राब थियो आहे छा? मां ॾिठो हे संग ॾींदुसि। यार बाबा तुंहिंजे दिमाग़ में हले छा थो? रेत सां हा कई अथई, हाणे जेकर न इनकार कंदे त मोचड़ा खाईंदासीं। केरु थो चए तसीं इनकार कंदासीं? बाक़ी छा करण वारो आहीं बाबा? मूंखे बि त ख़बर पए तुंहिंजे हिन शैतानी दिमाग़ में हले छा थो। तोखे सभु ख़बर पइजी वेंदी, रुॻो असांखे सावर जी ओ ताक़त ते पहुचण त ॾे। यार बाबा वरी काॾे थो हली? अड़े तूं रुॻो मूंसां गॾु हल, पोइ ॾिस त कीअं त सभिनी खे वेड़ाए बुछड़ो थो कयां। मुबारक हुजे। खैर मुबारक अदा, खैर मुबारक। अदा खेरा अदे हेरे के छाजी मुबारक तो दी? अदी रात या वेचारी खट मुंहिंजे ख़्वाब में आई, मूंखे चई त ॻाल्हि ॿुधो, मां चइनि पेरनि सां तव्हांखे पिटियां थी जो इन्ही हाथीअ खे मुंहिंजे मथां वेहारियो अथव, उथारियोसि न त पटींदीमांव पाड़ूं। सो सुबुह सां अलाह जी महिरबानी सां जाबर हलियो वियो ॿाहिरि, सो मां चयो अधे खे मुबारक ॾियां, इन जे लाइ त वधीक पिटजण खां बची पियासीं। कीअं अदा हेरा? हा अदा खेरा, सोरहां आना सही आहे। अदा तव्हां जाबर सां सुठो नथा कयो, आख़िर हू तव्हांजो भेनरू आहे, कुझु त हुनजी इज़त कयो। अदी अदी सिर खणी असांजे मथे थियण, पर इहा हर हर यादि न ॾियार त इहो ज़ियान खोर पाॾो असांजो भेणियो आहे। अदी अंदरां बंदूक खणी आ, असांखे ठोक, भले कारतूस न हुजनिसि, हवाई फेर करे असांजो हां फाड़ ॿुधी, पर इन डांबर जी ॻाल्हि असांजे अॻियां न कंदी कर। अदा तव्हां ॿई मुंहिंजा वॾा भाउ आहियो ऐं जाबर मुंहिंजो सिर जो ताज आहे, ऐं हथ ॿधी तव्हांखे चवां थी हुनजी इज़त कयो। अदी तूं भेण ऐं ॾुख न कर, पर पेरनि वारी जुतीअ खे टोप करे मथे ते पाए शहर में त कोन घुमंदासीं न। कीअं अदा खेरा? अदा हेरा लख बार करोड़ बार सही मिसाल ही नहीं, वाह जो मिसाल बड़काई जाबर है। हमदारो दिल त चवे थी त तोखे खुटो ॾेई हिते ई पूरो करे छॾियां ऐं पोइ ॿियनि खे रुॻो निकमा पालिया आहिनि। बाबा साईं सब्र खां कमु वठो, हमरा जेके आहिनि न चाकर खान जे वञी बगल में वेठा आहिनि। तूं जन इन्हनि सखड़नि दिलासनि ते अकबर खान जी दिलि कोन ठरंदी। अकबर खान जी दिलि तॾहिं ठरंदी जॾहिं न चाकर जे मौत जी ख़बर ईंदी। बाबा साईं कमाल ऐं जमाल कॾहिं बि नाकाम थी कोन मुटंदा, तव्हां दिलि जा कयो। पहिरियां या जांच कयो उहे हिन वक़्तु आहिनि किथे ऐं कंहिंजे ढगनि सां आहिनि। अॼु राति तुंहिंजे घर मथां हमिलो थींदो ऐं तूं थोरो ख़्यालु रखजांइ पंहिंजो। इहा तव्हांखे ख़बर कीअं पई त मुंहिंजे घर जे मथां हमिलो थियण वारो आहे? जाबर खान चाकर जे जिन माण्हुनि खे असां तुंहिंजे पादरनि खां बचायो होसीं न, उहे माण्हू असांजा अॼु दोस्त थिया आहिनि ऐं उन्हनि ई असां सां ॻाल्हि कई आहे। जाबिर खान उन्हनि ई असांखे ॿुधायो आहे त अॼु राति असां जाबिर खान जे मथां चढ़ाई कंदासीं
ऐं बहितरीन में आहे कंहिं महफ़ूज़ जॻह ते हलियो वञ, न त चाकर खान तुंहिंजा उज़बा ई खोड़े छॾींदो। कमाल, जाबिर खान जा उज़बा उखिड़ण एॾो सवलो कमु न आहे। जाबिर खान, वरी बि थोरो पंहिंजो ख़्यालु रख, छो त असीं तुंहिंजा हमदर्द आहियूं। मां पाण चाहियां थो चाकर खान अचे पूरी तयारी सां मुंहिंजो शिकार करे। जाबिर खान को खंड जो कटो कोन्हे को जो चाकर खान खणी उछलाए छॾींदुसि। चाकर खान जो इहो शिकार करे छॾींदासीं, तव्हांजो बि कमु थींदो ऐं मुंहिंजे मथां जेको भार आहे उहो बि हल्को थींदो। वरी बि थोरो होशियारु थी जांइ जावर, हू पंहिंजी पूरी तयारी सां ईंदाई, थोरो ख़्यालु ज़रूरु रखिजांइ। जो हो पूरी तयारी सां ईंदो न त असां बि को कुंड वठी काड़ वठी लिकी वेही रहंदासीं। उहो जीतासीं न धमालूं ऐं चाकर खान जे माण्हुनि जूं अहिड़ियूं वायूं बताल थी वेंदियूं, पाण परेशान हूंदा त थी छा वियो। जेकॾहिं इहा रिस्क खणणु चाहीं थो पोइ असां तयारु आहियूं जाबिर खान। चाकर खान मूंखे मारणु चाहे थो जमाल, कमाल, ऐं मां हुनखे, पोइ इहा रिस्क त खणणी पवंदी न। या चाकर खान मूंखे मारे या चाकर खान खे मां मारिया, ॿिन्हिनि मां हिकिड़ो त मरंदो। तव्हां पंहिंजे तरफ़ां पूरी तयारी करे छॾिजो ऐं मां बि पको बंदोबस्तु करे छॾींदुसि। अधी वॾो कमीणो शख़्स अथई, मां त तोखे सलाम थो पेश कयां त तो हिन कमीणे रूंडे सां इहा ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे। अज़ाब में ज़िंदगी गुज़ारी आहे दा, अज़ाब में। अम्मा तो बि त बाबा लाइ ॿारनि ॿारे रखियो आहे, कहिड़ा हुनखे ज़िंदगी सुकून सां गुज़ारण ॾींदी। हींअर तूं पिण जो पासो इन करे थी वठी न त तुंहिंजो सिकू सां निकाह थो कराए। अमा शुक्र त नथी करी, सॼी उमिरि तोखे बाबे सुख सां खारायो आहे, हाँ पोइ बि मामे जे अॻियां गिला थी करी। चुप कर, जूतो न ठोके। अधीअ खे पिणे जेके सुख न आहिनि उहे असां बि ॾिठा आहिनि त कहिड़ो वेही हिंदोरनि में लोॾियो अथसि। यार मामा, यार जा पुट चुप कर। पुफी, रेस चयो आहे त इहो निकाह मां पाण वेही कराईंदुसि। मूंखे रुॻो ॾुख इहो आहे त जेकॾहिं सुहिणी मूंसां निकाह न पई करणु चाहे त पोइ मूंखे दिलासो छाजे लाइ ॾिनो आहे? साफ़ इनकार करे छॾियां। मूं साफ़ इनकार कई, हरे हरे इनकार कई, न तव्हां ॿुधी न बाबे ॿुधी न मामे ॿुधी। अम्मा सुहिणी, हाणे त तोखे ख़ुशि थियणु घुरिजे। रेस चाकर खान पाण वेही तुंहिंजो सिकूअ सां निकाह कराईंदो। ख़ुशि त आहियां न मामा। दंद पोइ कढजांइ जॾहिं तुंहिंजो निकाह थिए। पिणे जे प्रकारनि जी ॼाण ख़बर ई कान अथई। अदी रेस चयो आहे न, इहो हाणे निकाह थी रहंदो। अदा तव्हां बीते मां बीते, सिकू सां त छा रूंडो हिन छोरी जो कंहिंसां बि निकाह करणु कोन ॾींदो। हिनखे घर में विहारे विहारे अछो मथो करे छॾींदुसि, पर हिन जी शादी कंहिंसां बि करणु कोन ॾींदो। रूंडे जो इहो कमाइण जो तरीक़ो आहे, सभिनी खे फुरींदो पर संग कंहिंखे बि कोन ॾींदो। मां कंहिं कम सां वञा थो, राति मोटण में मूंखे देरि थी वेंदी, मुंहिंजो इंतज़ारु न कजो, तव्हां सुम्ही रहिजो। मां त हिते अकेले रहण जी आदी थी वई आहियां, पर हिन पंहिंजी सिकी लधीअ खे सम्झाए वञ, तुंहिंजे वञण खां पोइ वेठी थी रड़ियूं करे। सॼो ॾींहुं मूं मथां तंज़ कंदी रहे थी, पर तुंहिंजी मोहब्बत जे करे बर्दाश्त कंदी थी अचां। कोमल, कुझु ॾींहं मुश्किल आहिनि, गुज़री वेंदा। मुश्किल ॾींहं मां गुज़ारे वेंदी आहियां, पर राति जी अकेलाई मूंखे ख़ौफ़ज़दा करे छॾींदी आहे। उन करे तोखे अॼु राति वञण जी इजाज़त कोन ॾींदसि। कोमल, मूंखे सम्झण जी कोशिशि कर प्लीज़। मां तोखे सम्झी वई आहियां, पर तूं मूंखे नथो सम्झी। चयमि त अॼु राति तोखे वञण जी इजाज़त न ॾींदसि। मूंखे वञणो पवंदो। तोखे मुंहिंजी मोहब्बत जो वास्तो, अॼु राति ते रही पओ। कोमल, ये तुंहिंजूं ॿाराणियूं ॻाल्हियूं आहिनि, मां नथो रही सघां, मूंखे वञणो पवंदो, वञणु ज़रूरी आहे। अॼु जे करे तूं हितां वए त मां सम्झंदसि त तूं मूंसां मोहब्बत नथो करी, पर मूंखे धोखो ॾेई हिते वठी आयो आहीं। मां तमामु जल्द तोखे पंहिंजी मोहब्बत जो यकीन ॾियारींदुसि कोमल। ही मूंसां कॾहिं बि मोहब्बत नथो करे सघे, कॾहिं बि न। मां बेवकूफ़ आहियां,
जो हिन जे दिलासनि ते मां पंहिंजे माउ पीउ जी मोहबत ठुकराया आयसि। अबा सबर खान, ॻाल्हि इहा आहे त हे हाशिम खान वारा ज़ोर ज़बरदस्ती करे असांजे निड़ीअ जे मथां लत रखी मुंहिंजी न्याणीअ जी शादी इन मुराद खान सां कराइण पिया चाहिनि। ऐं इन जे विच में लत मुक जो जहिड़ो बि थियो, पर इन चाकर खान फ़ैसिले करण जे बजाए मुरागी इन मसइले खे मुंझाए छॾियो। या तव्हां तूं मूं वटि छो खणी पहुतो आहीं? हा रुना सच ॿुधा, वरी कहिड़ी खिचड़ी तो पकाई, दिलि में कहिड़ी शैतानी रखी अथई? यार बाबा, मूं तोखे पहिरियों ई चयो हिते अचणु फज़ूल आहे। यार बाबा, तो त चयो मूंखे, पर ख़बर थी हिते अचण मां असांखे इहो फ़ाइदो पहुचंदो त घटि में घटि हिननि जे कननि ते ॻाल्हि त पहुचाइजे न त पुट जो सॼो ॾोह असांजे मथां अचे पिया। रूड़ा तो छा बि थियो हुजे, पर अॼु मां तोखे ॿुधाए छॾियां त तुंहिंजी छोरीअ सां मां निकाह कंदुसि। मां ऐं जगर कंहिं ॿिए कयो त उहो बि मूं वलो हूंदो ऐं तूं बि मूं वलो हूंदे। रुना तो कुझु बि थियो हुजे उन सां मूंखे को सरोकार कोन्हे, पर मां तोखे चिटो चिटो थो ॿुधायां त जेकॾहिं तुंहिंजी छोरी जो निकाह थींदो न त मूं वारे सौट हैदर सां बसि। सुभाणे चाकर खान पाण बकलम ख़ुदि अची मुंहिंजी छोकिरीअ जो निकाह सिको साॻो कराए। पोइ थई दम त पोइ चाकर खान खे हिते रोकजांइ। हा ॾिजांइसि मुंहुं, पोइ मां कसम खणी थो ॻाल्हि कयां त दिलियूं तोसां पंहिंजी छोकिरीअ जो निकाह कराईंदुसि। बहुत हल जरा वेही वाड़े तारा ऐं गोल तारा गणनि हल। ही हमदर्दी ॾेखारण आयो हो या दुश्मन जी बाह खे भड़काइण आयो हो? रूंडो अॼु ताईं कंहिंजो सॼणु थियो आहे जो अॻिते कंहिंजो सॼणु थींदो। बाक़ी इहा ॻाल्हि पकी आहे त इहो निभागो ॻोठनि में मुड़ुस ज़रूरु माराईंदो, छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। जमाल, तूं हिते अड़ वठी बीही रह, जेसे ताईं मुंहिंजे तरफ़ां फेर न थिए तेसे ताईं तूं कुझु बि न कजांइ। ॿी ॻाल्हि इहा आहे, चाकर खान जीअं मूंखां बची निकितो न त अॻियां हे कमाल अथसि, कमाल जे निशाने ते हूंदो। जे कमाल खां बि बची निकितो न त तोखां बची न निकिरे, जे तोखां बची वियो त घटि न कंदोसांइ। तूं बेफ़िक्र रह जाबिर, इॾां खां जेकर बची निकितो न त जमाल जे वार खां कतई कोन बचंदो। ठीकु आहे, अड़ वठ हल कमाल। कमाल, तूं हिते अड़ वठी बीह, साम्हूं मुंहिंजे सालनि जो घर आहे, मां उहा कुंड वठी बीहां थो। चाकर खान इतां ई निकिरंदो, इतां ई लंघंदो, कयां थोसि गोलियुनि जी वसकार। जे बची बि वियो न त हिते तोखां न बचणु खपे। जाबिर खान, कमाल जे कहर खां अॼु ताईं को बची सघियो आहे? ईअं सम्झ हितां आयो न सीनो गोलियुनि सां परूण करे छॾींदोसांसि। आस्ते ॻाल्हा, कितने खे बि कन्हनि खे ॿुधी न वठे। ठीकु आहे? ओके, तूं बेफ़िक्र रह। होशियारी सां। बिल्कुलु। ॾकींदो कोन थो न? ॾकंदासीं कीअं, तूं जो असां सां साथ में आहीं। ठीकु आहे, ठीकु आहे। सोट हाणे छा हुकुम आहे? सोट ने जाबिर खे ॿधी हिते खणी अचिणो आहे, पर कोशिशि कजो त इहो भॼी न निकिरे। सोट जेकॾहिं घर में हूंदो न त असां खां भॼी न सघंदो, बाक़ी जेकॾहिं घर में न हूंदो त पोइ असीं छा था करे सघूं? पर सोट इन ॻाल्हि जी त पक आहे न त इहो रहंदो पंहिंजे सालनि जे घर। हा सोट, इन ॻाल्हि जी पक आहे। तो पोइ बसि इन रेगिस्तानी उठ खे हिते ई पूरो करणो आहे।
मुझो दिमाग घणो ख़राब थी वियो आहे। अचो मूंखे तोसां हमदर्दी आहे कोमल, पर मां तोखे हिकु हक़ीक़त ॿुधायां। चाकर खान तोसां मोहबत नाहे कंदो। तूं जेको हितां सुणीअ खे वठी वई हुई न ऐं वापसि न कयई, ऐं चाकर खान हुनखे वठणु आयो ऐं तव्हां उते चाकर खे क़ैद करे छॾियो। इन जे करे चाकर तव्हां खां पलांद करण जे लाइ तोसां कूड़ा वाइदा कया हुआ। कोमल, मां इन जे करे ई चवां थी त तूं पंहिंजे घर वापसि हली वञ ऐं हो तुंहिंजा माउ पीउ आहिनि, हू तोखे माफ़ु करे छॾींदा। ऐं जे तूं वापसि न वईं, जे तूं चाकर खान सां निकाह कयो न त हिते तुंहिंजी ज़िंदगी अज़ाब बणिजी वेंदी। ईअं सम्झ त तूं सॼी उमिरि हिते क़ैद जी सज़ा काटींदीअं ऐं ॿियो त हिते तोखे कुझु बि न मिलंदो। इधर रात काफ़ी थी वई आहे, तूं हली उताक ते वेह, मां हली आराम कयां। वर्ष सलाह ॾे त सिकू जो छा कयां? सुठी सलाह इहा अथई त सिकू जो पीछो छॾे ॾे, छो जो तुंहिंजो हाणे सालो आहे। मूं हुनखे कॾहिं बि पंहिंजो सालो तस्लीम नाहे कयो। तुंहिंजे तस्लीम न करण सां को बि फ़र्क़ु नथो पए, छो जो तूं हुनजे रिश्ते में जुड़ी चुको आहीं। जेकॾहिं सिकू सोणी जे निकाह खां हथु खणे थो त पोइ हुनखे मां पंहिंजो सालो तस्लीम कंदुमि। खणी जो सिकू छोकिरी सां निकाह करणु चाहे थो, पर इहो रूंडो हुनखे कॾहिं बि संग न ॾींदो। एॾे बरवस सां तूं कीअं थो चई वारस? जॾहिं हुन हाशिम जे छोरे मुराद खे संग नाहे ॾिनो, छा उहो सिकू खे संग ॾींदो? रूंडे लाइ इहा छोरी सोना आना लाने वारी मुर्गी आहे, मुर्गी। हू हुनखे कॾहिं बि न विञाईंदो। अची विया केरु अची विया? अची विया केरु रे? बहादुर अची विया। केरु आहे तेरे ते दर खोलियो न? दर खोलिया? दर कीअं खोलिजांइ? मुंहिंजे दारो ॾींदे दर। तालो ओदी तालो या अल्लाह, बचन मुश्किल आ जाते, बचन मुश्किल रे रो। तू वॾो ही, तू सभु कुझु ॾिठो आहे, मरी पे त खेर आहे। न न मां छा ॾिठो आहे? मां तो जेतिरो आहियां अधु कलाक खणी वधि वियो बोले। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।